लेबाज़ इंसान तव्हांखे घणा नज़र ईंदा, मदद करण वारा तव्हांखे ॻोल्हिया ई न लभंदा। लेबाज़नि जी जॾहिं हरकतूं ॾिसंदो न तव्हां चवंदो त इहो एॾो असांजो कमु कंदो जो इन जहिड़ो को असांजो कमु ॿियो कंदो। बाबा ॾिस, सवाल करण खां पहिरियों सोचजांइ, इहे लेबाज़ इंसान ॾेखार वारा हूंदा त रुॻो ॾेखार ई कंदा, पाण खे वणाइण जे लाइ अलाए कहिड़ा बि अंदाज़ रखंदा आहिनि। वरी जॾहिं न तुंहिंजो को कमु पवंदई तूं वञनि भला आज़माए ॾिसे। हज़ारे बहाना जे करे तुंहिंजी आॾो पेश न कनि, ख़ुदा जो कसम मुंहिंजी जहिड़ी वणे तूं इज़त लाइजांइ। यादि रखो, इहे इंसान पंहिंजो पाण खे उन्हनि इंसाननि जे आॾो सवाली न बणायो जेके तव्हांखे ॾिसण में वॾा मोहबती नज़र ईंदा आहिनि। इहे मोहबती उन वक़्त में पंहिंजा रवैया ई चेंज करे वेंदई जंहिं वक़्त में तुंहिंजो ॾुखियो वक़्तु हूंदो। जवान जी औलाद, इन्हनि खे सवाल करण खां ख़ामोशी अख़्तियार कर। झुक, रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो जेको ॾेई न पचारे, रब जी ज़ात जो कसम अलाह ॾींदो आहे। इहे इंसान हवाली हूंदा अथव जिन खे तव्हां घणी लेह में ॾिसंदा आहियो। न कम जहिड़ा हूंदा अथव, न कम जहिड़ा। दावा सां तो चवां, जवान जी औलाद नालो शेख ज़ुबैर थे। हा, नालो शेख ज़ुबैर ते ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। तूं लखनि ऐं करोड़नि जो सवाल उन्हनि हवालनि जे आॾो न कर जो बाद में पछताव न थिए मुंहिंजा भाउ।